Dear viewers, Assalamu alaikum. Welcome to J2A Academy. Here is Razad Ali. पाण सेट जे हवाले सां तव्हां सां कुझु MCQs शेयर कंदासीं। इन खां पहिरियां असीं सेट ऐं उन जी क़िस्म जी बाक़ाइदा सां स्टडी करे चुका आहियूं। हिन वीडियो खे तव्हांखे ॾिसण खां पोइ सेट जे हवाले सां तव्हांजो बाक़ाइदा सां कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह सेट जे हवाले सां काफ़ी MCQs तव्हां सां मां शेयर करे चुको आहियां। इन जे हिसाब सां हीअ वीडियो तव्हां ॾे सिर्फ़ु लास्ट वीडियो आहे। ख़ासि करे हीअ वीडियो उन्हनि ॿारनि लाइ आहे जेके डॉक्टर एक्यू खान जी स्कॉलरशिप में हिन साल वेंदा। हाणे वधूं था पहिरियों त पहिरें क्वेश्चन खे पढ़ूं था ऐं उनखे सम्झूं था। इन क्वेश्चन खे शुरू करण खां पहिरियां हिकिड़ी मां तव्हांखे सजेशन ॾींदुमि। सभ खां पहिरियां तव्हांखे गौर करणो हूंदो त क्वेश्चन में पुछे छा थो, पर थोरो तव्हां ऑप्शन ते गौर कंदा कयो, छो त असांखे घणी मिस अंडरस्टैंडिंग जेका थींदी आहे सुवाल खे न सम्झणु ऐं उन जे ऑप्शन खे न सम्झण जे करे ई थींदी आहे। हाणे पहिरियों MCQs जेको आहे, सेट वाज इंट्रोड्यूस बाय जर्मन मैथमेटिशियन। चए थो सेट कंहिं ईजाद कयो? उहो जर्मन मैथमेटिशियन हुयो जंहिंजो नालो छा हुयो? जॉर्ज केंटर हुयो। हे MCQ टिक इन करे लॻा आहिनि। हीअ पहिरियों जेका असांजे बेज आई उन सां बि हीअ मां साॻा MCQ शेयर कया। इन जे हिसाब सां वरी तव्हां सां बि मूं सोचियो त अॼु हीअ MCQ शेयर कया। सेट वाज इंट्रोड्यूस इन 1870, यानी सेट खे 1870 में, तव्हां इन खे 19वीं सदी बि चई सघो था। सेट खे 1870 में ईजाद कयो वियो। साॻियो ई MCQ सां हिन सां रिलेटेड आहे। सेट वाज इंट्रोड्यूस इन दिस सेंचुरी 19th सेंचुरी, यानी सेट खे 19वीं सदीअ में ईजाद कयो वियो। अ सेट कैन बी रिप्रेजेंट इन दिस फॉर्म्स, यानी सेट खे ज़ाहिर करण जा केतिरा तरीक़ा थी सघनि था। ज़ाहिर करण जा बि थी थो सघे, लिखण जा बि थी थो सघे। यादि रहणु खपे त सेट खे ज़ाहिर करण जा 3 तरीक़ा आहिनि। जेको चोथों तरीक़ो आहे उनखे चइबो आहे वेन डायग्राम, जेको हिन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। तंहिंजे करे सेट ज़ाहिर करण जा 3 तरीक़ा आहिनि। उन्हनि जा नाला बि तव्हांखे अचणु खपनि। पहिरियों आहे बयानी तरीक़ो, जदवली तरीक़ो ऐं अलामती तरीक़ो, यानी डिस्क्रिप्टिव फॉर्म, टेबुलर फॉर्म एंड सेट बिल्डर फॉर्म। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। अ सेट कंटेनिंग नो एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट। अहिड़ो सेट जंहिंमें कोई एलिमेंट न हुजे उनखे ख़ाली सेट बि चई था सघो। एम्प्टी सेट, नल सेट, वॉइड सेट, यानी उनखे लिखण जा माना ज़ाहिर करण जा बि असां उनखे 3 नाला बि ॾिना आहिनि ऐं उनखे ज़ाहिर करण जा बि 3 तरीक़ा आहिनि। यादि रहणु खपे त हिकिड़ो हीउ तरीक़ो एम्प्टी सेट ईअं बि लिखी थो सघिजे, ॿियो हिन फाइ ज़रिए, ऐं हीअ बि ईंदो आहे। हीअ अक्सर करे किताबनि में घटि ईंदो आहे। हीअ वरी तव्हां लाइ हिकिड़ी मुंहिंजे तरफ़ां प्लस पॉइंट आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। अ सेट विच हैज़ फिनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स इज कॉल्ड। अहिड़ो सेट जंहिंजा एलिमेंट फिनाइट हुजनि यानी महदूद हुजनि उनखे फिनाइट सेट चइबो आहे। जंहिंजा एलिमेंट इनफिनाइट हुजनि उनखे इनफिनाइट सेट चइबो आहे, यानी लामहदूद सेट चइबो आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। हिते न आहे, हिते सेट्स माना 2 सेट हुजनि। 2 सेट्स विच हैव एट लीस्ट 1 कॉमन एलिमेंट इज कॉल्ड ओवरलैपिंग सेट। जॾहिं किन बि 2 सेटनि में घटि हिकिड़ो एलिमेंट साॻियो हुजे त उन्हनि खे ओवरलैपिंग सेट चइबो आहे। जिन में कोई सेटनि में कॉमन एलिमेंट्स न हुजे उन्हनि खे डिसजॉइंट सेट्स चइबो आहे। जे ही सेट्स विच हैज़ नो कॉमन एलिमेंट इज कॉल्ड डिसजॉइंट सेट्स। सेट्स विच हैज़ एन इक्वल नंबर ऑफ एलिमेंट इज कॉल्ड इक्विवेलेंट सेट्स। अहिड़ा सेट जिन में जेको एलिमेंट जो तइदादु आहे उहो बराबरि हुजे, यानी होॾे बि 3 एलिमेंट आहिनि, होॾे बि 3 एलिमेंट हुजनि, उनखे इक्विवेलेंट सेट चवंदा आहियूं। ऐं सभई इक्विवेलेंट सेट जेके इक्वल सेट जेके हूंदा आहिनि उनखे इक्विवेलेंट चई सघूं था, छो त इक्वल तॾहिं हूंदा आहिनि उन्हनि में साॻा एलिमेंट बि हुजनि, हिक जेतिरा बि हुजनि। सेट्स हैविंग सेम एलिमेंट इज कॉल्ड इक्वल सेट्स। साॻा एलिमेंट बि हुजनि ऐं हिक जेतिरा बि हुजनि। मसलन कीअं? हीअ असां वटि हिकिड़ो सेट ए आहे, इन जा एलिमेंट ए ऐं बी आहिनि सिर्फ़ु। ॿियो असां वटि सेट बी आहे, ए बी, हिन में बि ए बी साॻियो ई एलिमेंट आहे। जेतिरा हिन में एलिमेंट आहिनि तेतिरा हिन में, जहिड़ा हिन में एलिमेंट आहिनि जहिड़ा ए में आहिनि ओड़ा ई बी में आहिनि। इन जे करे ए ऐं बी पाण में छा आहिनि? इक्वल सेट आहिनि ऐं हिन खे असां इक्विवेलेंट सेट्स बि चई सघूं था, छो त इक्विवेलेंट लाइ सिर्फ़ु हिकिड़ो शर्त आहे, उन्हनि में जेके आहिनि तइदादु हिक जेतिरो हुजे। जेकॾहिं इक्विवेलेंट खे सम्झण लाइ सपोज हेॾे 1 ऐं 2 आहे, हाणे हे ॿिन्ही जी इक्विवेलेंट आहे, छो त हेॾे बि 2 एलिमेंट आहिनि, हिननि में बि 2 एलिमेंट आहिनि, पर हीअ सी जेको आहे ए ऐं बी असां इक्वल न आहे।
इक्वल लाइ शर्त छा आहे त उन्हनि में साॻा एलिमेंट हुजणु लाज़मी आहे। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। इक्वल सेट्स द नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट कॉल्ड ऑर्डिनल नंबर्स। यादि रहणु खपे त जेको सेट जा जेके एलिमेंट हूंदा आहिनि उहे ऑर्डिनल नंबर्स लिखंदा आहिनि, जीअं 1 2 3। तव्हां कॾहिं बि कार्डिनल नंबर्स यानी फर्स्ट सेकंड थर्ड कॾहिं बि सेट जे एलिमेंट में इहे मेंबर्स नथा लिखी सघो। हीअ प्लस पॉइंट अथव। हीअ ख़ासि करे IB में जेका जेके टेस्ट ईंदियूं आहिनि उन्हनि मां अहिड़े तरह जा क्वेश्चन्स ईंदा आहिनि। नेक्स्ट क्वेश्चन ॾे वधंदासीं। अ सेट कंटेनिंग ऑल एलिमेंट अंडर द कंसिडरेशन इज कॉल्ड यूनिवर्सल सेट। यानी अहिड़ो सेट अहिड़ो सेट जंहिंजा सभई एलिमेंट गौर विचार यानी फ़िक्र में हुजनि उनखे यूनिवर्सल सेट चइबो आहे। इफ़ A बराबर आहे लेटर्स इन वर्ड बनाना देन नंबर ऑफ B। चओ थो जेकॾहिं हीउ जेको अहिड़ो सेट आहे जेको वर्ड बनाना सां रिलेटेड आहे, चओ थो ॿिए में केतिरा एलिमेंट हूंदा। हाणे ॾिसो वर्ड त बनाना आहे, यादि रहणु खपे त सेट जा एलिमेंट जेको साॻियो एलिमेंट हूंदो आहे उहो रिपीट न थींदो आहे। हिते ॾिसो A हिते बि आहे, हिते बि आहे, हिते बि आहे। A खे 3 दफ़ा लिखण जी काई ज़रूरत न आहे, N खे 2 दफ़ा लिखण जी काई ज़रूरत न आहे, सिर्फ़ु BAN लिखणो आहे। यानी 3 एलिमेंट्स माना साॻियो एलिमेंट 2 दफ़ा न लिखिबो आहे सेट में। तंहिंजे करे हिन जा जेको एलिमेंट जेको यानी मेंबरनि जो जेको तइदादु हूंदो उहो 3 हूंदो। हीअ पावरफुल MCQs अथव। ख़ासि करे अहिड़े क़िस्म जा MCQs ईंदा आहिनि स्कॉलरशिप जे हवाले सां। अहिड़े क़िस्म जे क्वेश्चन खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। इफ़ X सच डेट X इज़ काउंटिंग नंबर्स लेस देन 10। यानी हिकिड़ो X अहिड़नि एलिमेंट्स जो सेट आहे जेके काउंटिंग नंबर्स आहिनि। यादि रहणु खपे त काउंटिंग नंबर्स उहे नंबर्स आहिनि जेके खे असां नेचुरल नंबर्स बि चवंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां खां विसरी विया आहिनि त काई टेंशन करण जी ज़रूरत न आहे। 1 2 3 उहे साॻा नंबर्स जेके असां नर्सरी खां वठी पढ़ंदा ईंदा आहियूं उन्हनि खे काउंटिंग नंबर्स चइबो आहे। पर उहे नंबर जेके 10 खां नंढा हुजनि, 10 खां नंढा छा हूंदो, 9 हूंदो, 8 बि हूंदो, पर मैक्सिमम कहिड़ो आहे 9 आहे न। 10 ते हिते न लिखणो आहे छो त चए थो 10 खां नंढा, 10 खां नंढा त 9 बि त आहे न। तंहिंजे करे उहे केसि ताईं हूंदा। हिकिड़ो इहो ई सेट पुछे हा त इन में केतिरा एलिमेंट थी सघनि था, पोइ 9 थी सघनि था। अगरि जेकॾहिं हिते होल नंबर्स चवे हा 10 खां नंढा त पोइ हिते 10 थी वेंदा, छो त यादि रहणु खपे त होल नंबर्स 0 खां ई स्टार्ट थींदा आहिनि। हीअ जेके आहिनि पावरफुल MCQs आहिनि, ख़ासि करे टेस्ट में अहिड़े क़िस्म जा MCQs ई तव्हां खां पुछिया वेंदा। उन खां पोइ नेक्स्ट क्वेश्चन आहे। इफ़ D बराबर आहे सच डेट X इज़ वर्ड स्लीविज देन नंबर ऑफ D। यानी जेको X अहिड़नि एलिमेंट जो सेट आहे जेको वर्ड स्लीव सां वास्तो रखे थो। चए थो D में केतिरा एलिमेंट थींदा। हाणे हे जीअं मथियूं सम्झाए हे बि एज़ एट। जेकॾहिं SLEE त E खे माना वराए रिपीट न आहे करिणो। हिकिड़ो S हिकिड़ो L ॿियो E वरी V। आख़िर में बि S आहे पर S जेका आहे वराए लिखण जी ज़रूरत न आहे। कुल टोटल लेटर्स घणा आहिनि 4। कहिड़ा SLEVS। उमेद आहे त हीअ MCQs तव्हां सम्झी विया हूंदव। हाणे ॾिसो हीअ पावरफुल MCQs अथव ऐं हीअ जेको आहे सो डॉक्टर AQ खान जी स्कॉलरशिप में आहे। माना जेको आहे 2020 में अची चुको आहे। क्लास 8 जी क्लास लाइ जिन ॿारनि अप्लाई कयो उन मां हिकु अहिड़े क़िस्म जो MCQs अची चुको आहे। सिर्फ़ु लफ़्ज़नि खे सम्झणो आहे। MPT सेट जे हवाले सां 2020 में क्वेश्चन अची चुको आहे। इन जे करे हिन क्वेश्चन खे तव्हां बाक़ाइदा सम्झणु ज़रूरी आहे। इफ़ E बराबर आहे X सच डेट X इज़ इन ऑड नंबर्स डिवाइजिबल बाय 2। यानी X हिकिड़े अहिड़नि इकी अददनि जो सेट आहे जेके ॿिनि सां वंडिजी सघनि। यादि रहणु खपे त अहिड़ो कोई बि इकी अदद न आहे जेको ॿिनि सां वंडिजी सघे। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जे सेट खे चवंदासीं ख़ाली सेट। यानी इहो ख़ाली सेट जो हिकिड़ो मिसाल आहे। ख़ाली सेट जी मिसाल ईअं थो चई सघां त सेट ऑफ इंग्लिश अल्फ़ाबेट लेटर्स आफ्टर द Z। यानी अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे अहिड़े अखरनि जो सेट जेको Z खां पोइ अचनि। हाणे Z खां पोइ कोई अदद पोइ कोई लेटर पोइ कोन्हे, को बि अखर अहिड़ो अंग्रेज़ी ABC में कोन्हे जेको Z खां पोइ अचे। इन जे करे इहो बि छा आहे ख़ाली सेट आहे। अहिड़े क़िस्म जो अञा जेकॾहिं ख़ाली सेट जे हवाले सां तव्हांखे अहिड़ा पावरफुल MCQs खपनि था पोइ वरी तव्हांखे असांजी अकेडमी जॉइन करणी पवंदी, छो त अहिड़े क़िस्म जा वीडियो असां अकेडमीअ में शेयर कंदा आहियूं। ऐं अकेडमीअ लाइ थोरी असां मख़सूसन कुझु फीस बि रखी आहे। हिन नंबर ते राब्तो कनि। ख़ासि करे उहे ॿार जेके डॉक्टर AQ खान जी स्कॉलरशिप में 15 मई ते ज़ाहिर थींदा। इंशाल्लाह असांजे अकेडमी जॉइन करण खां पोइ उन्हनि जी बाक़ाइदा सां हेल्प कई वेंदी। ठीकु आहे। ऐं जेके क्वेश्चन्स अची चुका आहिनि उहे बि इंशाल्लाह तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं। हाणे नेक्स्ट क्वेश्चन ते वधंदासीं। हाणे हीउ ॾिसो। इफ़ A बराबर आहे 1 2 3 अप टू 100।
यानी कड़ा नंबर्स नेचुरल नंबर्स जेके तव्हांखे मां ॿुधाया कुदरती अदद आहिनि न एंड बी बराबरि आहे 2 4 6 अप टू 100 यानी ही वरी ॿधी अदद आहिनि। यादि रहणु खपे त ॿधी अदद हमेशह 0 खां स्टार्ट थींदा आहिनि, ॿिनि खां न स्टार्ट थींदा आहिनि। पर हिते ॿिनि खां स्टार्ट कया आहिनि, को मसइलो कोन्हे। चए थो वाट इज़ ए डिफरेंस बी, यानी ए मां जेकॾहिं बी जो फ़र्क़ु मालूम कंदा त छा बचंदो। ॾिसो हिन में सीरीज़ आहिनि, यानी नेचुरल नंबर्स जेके कुदरती अदद आहिनि उन में 21 अदद बि हूंदा आहिनि, ॿधी बि ॿधी घटि कंदासीं, बाक़ी छा बचंदा 21 कड़ा आहिनि 1 3 5 7 छो त 100 कटिजी वेंदो, बाक़ी 99 बचंदा। तंहिंजे करे इहे ऑप्शन सही आहे। ऐं ॿी शइ, वाट डज़ इन रेक्टेंगुलर रीजन इन वेन डायाग्राम रिप्रेजेंट। ठीकु आहे, वाट डज़ चए थो रेक्टेंगुलर रीजन जेको हूंदो आहे, हिकिड़ो रेक्टेंगुलर शेप हूंदो आहे, उहो कहिड़े सेट खे ज़ाहिर कंदो आहे, उहो यू सेट खे ज़ाहिर कंदो आहे, यानी यूनिवर्सल सेट खे असां रेक्टेंगुलर रीजन में ई ज़ाहिर कंदा आहियूं। कहिड़े तरीक़े सां, वेन डायाग्राम में। ठीकु आहे, उन खां पोइ असांजो लास्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दीज रिप्रेजेंट कम्यूटेड प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स, यानी हेठियनि मां कहिड़ी प्रॉपर्टी सेट जी इंटरसेक्शन खे ज़ाहिर थी करे। जॾहिं बि वर्ड अचे कम्यूटेट, यादि रहणु खपे त कम्यूटेट सिर्फ़ु 2 सेटनि जे विच में थींदी आहे। अगरि जेकॾहिं एसोसिएट अचे त पोइ वारी 3 सेटनि जे विच में थींदी आहे। हाणे हीअ जेका आहे, ॾिसो ए इंटरसेक्शन बी बराबरि थींदो बी इंटरसेक्शन ए, यानी सेटनि जी सिर्फ़ु अॻे पोइ जॻह मटाइणी आहे। हीअ जेका प्रॉपर्टी आहे इहा इंटरसेक्शन खे ज़ाहिर थी करे, पर छाजी आहे, कहिड़ी प्रॉपर्टी आहे, कम्यूटेट। हाणे हिन खे छा चवंदासीं, एसोसिएट प्रॉपर्टी ऑफ यूनियन ऑफ सेट्स, यानी सेट में संगत वारी ख़ासियत। उहा घणा सेटनि जे विच में थींदी आहे, हमेशह 3 सेटनि जे विच में थींदी आहे। ऐं उन खां पोइ डीमार्कन लाइ असांखां कॾहिं कॾहिं पुछियो वेंदो आहे, उहो तव्हांखे हिते मां 2 स्टेटमेंट्स लिखायां थो। ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि हूंदो आहे, ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट, छो त हीअ MCQs अची चुको आहे। अगरि जेकॾहिं डीमार्कन हिकिड़ी ॿी स्टेटमेंट ॾिनी, उहा बि हिते सम्झी छॾियो। ॾिसो हिते जेकॾहिं यूनियन आहे, होल कॉम्प्लीमेंट आहे, होल जो मक़सदु आहे इहा ए ते बि आहे बी ते बि आहे, पर यू हुजे त हेॾे यूनियन हुजे त हेॾे छा थींदो, इंटरसेक्शन। जेकॾहिं इहा स्टेटमेंट हीअं हुजे, ए इंटरसेक्शन बी होल कॉम्प्लीमेंट, ही बराबरि थींदो ए कॉम्प्लीमेंट यूनियन बी कॉम्प्लीमेंट, हेॾे इंटरसेक्शन आहे हेॾे छा थींदो, यूनियन। जेकॾहिं होल आहे त इन जो मक़सदु आहे ॿिन्ही ते कॉम्प्लीमेंट आहे। ऐं यादि रहणु खपे त कॉम्प्लीमेंट तव्हां हीअं बि लिखी सघो था, ऐं कॉम्प्लीमेंट कहीं नंढड़ी सी बि ॾिबी आहे। हीअ तव्हांजे लाइ प्लस पॉइंट आहे। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो, जीअं तव्हांजो नोटिफिकेशन असां वटि पहुची सघे। अगरि जेकॾहिं अञा असांजी अकेडमीअ में शामिलु थियणु चाहियो था, इहो असांजो WhatsApp नंबर आहे, हिन ते राब्तो कयो। सिर्फ़ु हाणे मां 15 ॾींहंनि जी तव्हांखे 500 रुपया वठंदुमि फीस। पोइ अहिड़ा पावरफुल MCQs तव्हांखे शेयर कंदासीं, ख़ासि करे उन्हनि ॿारनि लाइ आहे जेके डॉक्टर AQ खान जी स्कॉलरशिप में 2022 में वेंदा। ठीकु आहे, ऐं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जो तव्हां इंतज़ारु कंदव।